अस्सलाम वालेकुम। एक ॾींहुं हारी सां गॾु जे पहिरें एपिसोड में आया इस्माइल ख़ास के लिए। अॼु मां पंहिंजी मिर्चनि वारी बनी जेका आहे सा उन कीरिया ठाहे रहियो आहियां। अॼु जो एपिसोड पंहिंजो पाण सां ई आहे, छो जो आउं बि हारियुनि वारो कमु करे रहियो आहियां। हिकु ॾींहुं हारी सां गॾु सीरियल स्टार्ट करण जो मक़सदु इहो आहे त मां तव्हांखे इहो ॾेखारींदुसि त हारी केॾी महिनत कंदो आहे। मुसलसल 4 कलाक कम करण खां पोइ मानी भी बनी ते खाधीसूं। तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए एपिसोड सां गॾु। तेसिताईं पंहिंजे होस्ट ऐं दोस्त इस्माइल ख़ास के लिए इजाज़त ॾींदा।